असां तव्हांजे नंढड़े महबूब भाउ सरदार अयाज़ मेमण जी सालगिरह ते कई आयल सभु प्री प्यारा अखियुनि जा ठार भाउ नसीर मेमण साहब, साईं ज़मा शाह साहब, असांजे अलायंस जो कन्वीनर साईं मूसा सियाल साहब, मटियारी ताज साईं रहमतुल्लाह तुर्क, सभई अखियुनि जा ठार, सभई महबूब, तव्हां सभिनी दोस्तनि जा लख थोरा, लख महिरबानी तव्हांजूं। असल में हीउ इवेंट ही ख़ुशियुनि मल्हाइण जो हिकिड़ो सबबु हूंदो आहे त दोस्तनि खे गॾु कजे। हूअं त दोस्तनि खे गॾु कबो आहे शादियुनि ते, मुरादियुनि ते गॾु कबो आहे। शादियुनि ते हाणे जॾहिं तव्हांखे सरदार अयाज़ शादी सॼियूं फ़िलहालु सालगिरह जूं तव्हां दोस्तनि खे सॼियूं त जीअं असां सभु दोस्त गॾिजी मिंथ कयूं, कंहिं पीर ते बास बासियूं, मुर्शिद लतीफ़ खे अर्ज़ु कयूं, हिन जे मन में का हाकारी ॻाल्हि थिए जेका असां सभिनी जी घुरिज आहे, सभु असांजो मुतालबो आहे। ही ताड़ियुनि मां महसूसु थिए थो त असां सॼी सिंध जो मुतालबो आहे त अयाज़ मेमण शादी करे त घटि में घटि धरती त अधु पार लही पए। प्रोग्रेस अलायंस दोस्तनि खे अर्ज़ु कंदा हलूं त गुज़िरियल 4-5 सालनि खां प्रोग्रेस अलायंस जो जोड़ झुक इन बुनियाद ते विधी वई त जीअं ज़िले मटियारी अंदरि थींदड़ नाइंसाफ़ियूं, बदअमनी ऐं बेवाजिबियुनि ख़िलाफ़ु हिकु गॾियल हिकिड़ो वॾो सगारो आवाज़ु बुलंद करे सघिजे। हिते वेठल सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदा हलूं त गुज़िरियल 4-5 सालनि खां असां पंहिंजे वसाइर थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो आहे ऐं तव्हां दोस्तनि खे यकीन था ॾियारियूं था ॾियारियूं त ईंदड़ चंद ॾींहंनि में प्रोग्रेस अलायंस जो ज़िले काउंसिल जो इजलास, छो साईं ज़मा साईं असांजे टिनी तहलकनि जूं प्रोग्रेस अलायंस जूं बाडियूं वजूद में अची चुकियूं आहिनि। तहलके सैदाबाद जी बाडी जंहिंमें साईं SUP जो तहलके जो रहनुमा आहे साईं सोहेल कुरैशी, असां चीफ ऑर्गेनाइज़र आहे। हाला फंक्शन लीग जो तहलके जो उहिदेदार बि आहे, ज़िले जो उहिदेदार बि आहे साईं मुनवर शाह, पाण असांजे तहलके जो उहिदेदार आहे प्रोग्रेस अलायंस जो। मटियारी तहलके अंदरि सिविल सोसाइटी जा दोस्त आहिनि, साईं मुर्तज़ा मल्हाए जे अॻवाणी में उहे दोस्त आहिनि, भिटाई जे साईं हाशिम शाह जे अॻवाणी में हिकिड़ो वजूद पियल आहे। जल्दी हिन हफ़्ते जे अंदरि असां ज़िले काउंसिल जो प्रोग्रेस अलायंस ज़िले काउंसिल जो इजलास सॾाए ज़िले अंदरि हिकु वॾी तारीख़ी एहतजाजी जी शुरूआति कंदासीं। मोहतरम नसीर मेमण ज़िले मटियारी अंदरि तेल आयल गैस कंपनी लाइ अनकरी पटिशन फंक्शन लीग विझे पई कराची अंदरि, ऐं ॿिया असां सभु दोस्त गॾिजी इन शइ खे मज़बूत कंदासीं जीअं असांजे बचड़नि जो असांजो हक़ त गज़ब थी चुको आहे, पर असांजा ईंदड़ महिमार जेके आहिनि, असांजा जेके नंढा मासूम बचड़ा आहिनि जिन जो हक़ गज़ब पियो थिए, इन जो सुभाणे हक़ गज़ब न थिए। हिन जी तइलीम, हिन जी सिहत, हिन जा ॿिया मामला जेके आहिनि, जेके हक़ खाधा विया आहिनि उहे ख़तमु न थियनि। वधी ॿिया दोस्त वेठा आहिनि जेके तव्हां सां ॻाल्हाईंदा, वरी लख लख सभिनी दोस्तनि जा कुर्ब, लख लख सभिनी दोस्त महिरबानी।